अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फकीर फराम ॻोठ काही शरीफ تعلقو यासीन ضلعو शकारपुर सिंध खां अवां दोस्तनि सां मुखातिब आहियां। हीअ आहे असां महर फ़क़ीर जो ॻोठ, बिल्कुलु नंढिड़ो, जिते रुॻो महर ई महर आहिनि ऐं ॿी को कास्ट वारो न आहे। पर असां में वॾो ज़ुल्म इहो आहे त असां कास्ट खे, क़बीले खे, बिरादरी खे बि क़ौम चवंदा आहियूं, जॾहिं त क़ौम सिर्फ़ु असांजी सिंधी आहे। ख़ैर, इहे ॻाल्हियूं आऊं तक़रीबन हर महफ़िल में, हर कचहरी में कंदो रहंदो आहियां। हीअ पोयां अव्हांखे वण नज़र अचनि था, हीअ क़ब्रस्तान जो आहे, साइड में वण आहिनि ऐं हेॾां अव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ रस्तो हिन तरफ़ जेको वञे थो ही रस्तो इहो डिस्ट्रिक्ट शिकारपुर थो वञे ऐं हिन तरफ़ मुंहिंजे मासतनि जो ॻोठ आहे ॿांभीहड़ ऐं हीअ पोयां ॻड़ियासीं जा बिल्कुलु अव्हांखे कोहिड़े में नज़र न ईंदी। सो हेॾां ॻड़ियासीं खां थींदो हिकु रस्तो लाड़काणे थो वञे, ॿियो अमरोड शरीफ़ वञे थो। अमरोड शरीफ़ उहो शहर आहे जिते खीरथर वारी नंढड़ी मस्जिद आहे, पाणीअ में बीठल, ऐं उहा तमामु तारीख़ी मस्जिद आहे। सो बाक़ी ॻड़ियासीं जे शहर जी तक़रीबन दोस्तनि खे ॼाण हूंदी त तमामु तारीख़ी ऐं पुराणो शहर आहे। हिते कंहिं वक़्तु अंग्रेज़नि ऐं ॻड़ियासीं जे पठाणनि ऐं नौशहरो अबड़ो आहे, हुते जे अबड़नि में विच में अंग्रेज़नि विच में मुख़्तसिर जंग बि लॻी हुई, जंहिंमें अंग्रेज़नि फतेह कई ऐं उन वक़्तु पोइ हितां जा इलाइक़े जा वॾा जेके हुआ अंग्रेज़नि खे ॾंड भरे ॾींदा हुआ। सो अलाह ख़ैरु कंदो, ॿियो मिड़ई ख़ैरु, दिलि दुआ में यादि कंदा कयो, अलाह ख़ैरु कंदो। हीअ वरी बि ॾिसी छॾियो, नंढिड़ो नंढिड़ो ॻोठ, चौधारी चौधारी। मां पंहिंजे घर जे छत ते बीठो आहियां, हीअ खजनि जा वण, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, चौधारी चौधारी ठीकु आहे। अलाह ख़ैरु कंदो, ॿियो मिड़ई ख़ैरु, जॾां पेर तॾां ख़ैरु। अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखंदो, असांखे ख़ुशि रखंदो। हिक ॿिए खे दुआ कंदा कयो, दुआ में वॾी ताक़त आहे। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी क़िस्त में मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर ॻड़ियासीं शिकारपुर सिंध। अलाह वाही बेड़ा पार। ख़ुदा हाफ़िज़।